नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ में ख़बर ॾींदा हलूं त पीर जे ॻोठ लॻ रिपड़ी जे गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जी छत जा चापड़ ओचितो धमाके सां शागिर्दनि मथां किरी पिया। हिकु शागिर्द सख़्त ज़ख़्मी। स्कूल में 500 खां मथे मौजूद शागिर्दनि में भाॼ पइजी विया। शागिर्दनि में ख़ौफ़ तइलीम मुतासिर थियण लॻी। इन ॾस में स्कूल जे हेडमास्टर जमील अहमद पोड़, उस्ताद अयाज़ महमूद पोहड़ साफ़िन सां राब्तो करण ते ॿुधाए त गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बू हाल बणिजी वई। ओचितो धमाके सां स्कूल जी छत जा चापड़ शागिर्दनि मथां किरी पिया, जंहिं सबबि शागिर्द मोहम्मद आरिफ पोहर सख़्त ज़ख़्मी थी पियो। शागिर्द महफ़ूज़ रहियो, जीअं त ज़ख़्मी शागिर्द मोहम्मद आरिफ खे ज़ख़्मी हालत में अस्पताल पहुचायो वियो। हिननि एजुकेशन डिपार्टमेंट खां मुतालबो कंदे चयो त फ़ौरन ज़बू हाल स्कूल जी मरम्मत कराए शागिर्दनि मां ख़ौफ़ ख़त्म करायो वञे, जीअं हू बेखौफ़ थी तालीम हासिल करे सघनि। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।